जी नाज़रीन, करमपुर में अहम ख़बर है जो कावासा शहर में पा करमपुर ऐं भरपासे में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। ताज़े वाक़े में शबीराबाद करमपुर पुलिस थाने जी हद मंदाणी चौकी वटि नामालूम हथियारबंदनि कार के रोके ॻोठणनि खे यरगमाल बणाए फुर करण जी कोशिश कई। मज़ामत करण ते हथियारबंद गाड़ी के लठियूं हणी फरार थी विया। मिले ॼाण मूजिबि करमपुर मक्सी रोड शबीराबाद करमपुर पुलिस थाने जी हद मंदाणी चौकी वटि नामालूम हथियारबंदनि कार सवार ॻोठाणे गुलहसन जाफ़री, तुफ़ैल अहमद जाफ़री ऐं ॿियनि खां फुर करण जी कोशिश कई। मज़ामत करण ते हथियारबंदनि कार के लठियूं हणी शीशा भञी फरार थी विया। जॾहिं त शबीराबाद पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती, होॾां इतलाह ते जाफ़री बिरादरी जा सवें माण्हू वाक़े वारे हंधि पहुता। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।